to the cloud. Right. Bismillah walhamdulillah wassalatu wassalam ala rasulullah sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuhu. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब वधाए मूंखे इल्म में। असां सभु चवंदासीं रब ज़िदनी इल्मा इंशाअल्लाह ताला सभिनी जे लाइ। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी अहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पाण सिखूं था पिया तजवीद, ऐं असांजो प्रोग्राम हो 16 वीडियोज़ जो, जंहिंमें असां 10 वीडियोज़ रिकॉर्ड करे चुका आहियूं, ऐं हीअ आहे वीडियो नंबर 11 सुरनि मां। इन में अॼु बि ॾिसंदासीं तिलावत दौरान वक़्फ़ करण जा क़ाइदा कहिड़ा आहिनि, इहो पाण सिखूं था पिया। हाणे वक़्फ़ करण जा क़ाइदा तॾहिं ई सिखंदासीं जॾहिं पहिरीं ख़बर पए त वक़्फ़ करण जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि जेके क़ुरान में आहिनि, क़ुरान पाक में बि किथे आयूं आहिनि। ठीकु आहे, त पहिरीं वक़्फ़ जूं निशानियूं ॾिसूं। हाणे हीअ आहे, ॾिसो हिकिड़ो वक़्फ़ जूं निशानियूं आहिनि। हीअ हिकिड़ो ग्रुप रेड, माना सिग्नल जीअं थींदा न, रोड ते सिग्नल थींदो आहे रेड येलो ग्रीन, माना ॻाढ़ो हेड्रो ऐं साओ टे हूंदा आहिनि न। वक़्फ़ जूं निशानियूं असां 5 ग्रुपनि में विरायूं आहिनि। हिकु रेड माना मुकमिल, ॿियो घटि रेड, पोइ वरी येलो विच ते, वरी हल्को साओ ऐं हीअ घाटो साओ। इहे 5 कलर थिया। ठीकु अथव। हाणे इनखे ईअं करे ॾिसजे त तिलावत क़ुरान पाक क़ुरान करीम दौरान वक़्फ़ करण जा क़ानून हिननि निशानियुनि तहत थींदा। कीअं? हीअ जेकॾहिं ॻाढ़ी आहे त बीहो, हीअ बहितर आहे त बीहो, हीअ बीहो न बीहो हेॾो तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं पोइ ईंदो न बीहो त बहितर आहे, वरी हीअ ईंदो आख़िरी साओ जेको आहे, माना न बीहो। बीहो, बीहो त बहितर, बीहो न बीहो, न बीहो त बहितर। ठीकु थियो। हाणे हिनखे इन में ॿिए नमूने कीअं था ॾिसी सघूं, हीअ जेको ब्लॉक आहे हिन में 2 साइनियूं असां हीअ सिखी आया हुआसीं, जंहिंमें बीहणो लाज़मी आहे। उन खां पोइ विच ते जेके अचनि थियूं पयूं उहे कहिड़ियूं 3 निशानियूं आहिनि, माना 3 क़िस्मनि जूं। हिकु त बीहणो बहितर आहे, जी बीहो न बीहो अव्हांजी मर्ज़ी। उन खां पोइ टियों आहे न बीहणो बहितर आहे, उन खां पोइ हे बिल्कुलु न बीहणो आहे। उनखे बि प्यार अधु कोप सेकंड से चांदली जो इल्ज़ाम न हणाई वारी। मां सभिनी खे म्यूट करे पार्टिसिपेंट्स म्यूट ऑल। ठीकु थियो साईं। अच्छा, त चवण जो मक़सदु इहो हुयो जेको असां ॾिसूं पिया, उहो इहो आहे त माना 5 क़िस्मनि जूं निशानियूं थियूं, 1 2 3 5। ठीकु थियो। उन खां पोइ हीअ असां ॾिसूं अॻिते हली करे, हीअ जेको आहे असांजो पूरो नक्शो आहे इन्हनि निशानियुनि जो। ठीकु, ही निशानियूं आहिनि, ही उन्हनि जा नाला आहिनि, ऐं हीअ उन्हनि जी वज़ाहत आहे हिते। ठीकु आहे। हाणे ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे हिननि खे ॾिसण जो? निशानियूं साॻियूं आहिनि, सम्झण जो तरीक़ो कहिड़ो आहे ॿियो? हिननि ते माना ही ॻाढ़ा वारा जेके आहिनि उन्हनि ते 100% बीहणो आहे। उन खां पोइ हिन ते 70% ईअं सम्झजे त बीहणो आहे। हिन ते 50% बीहणो आहे, 50% न बीहणो मर्ज़ी आहे, ऐं 30% बीहणो आहे। 70% बहितर आहे त न बीहजे, माना 30% बीहजे। उन खां पोइ 0% बीहणो आहे। माना ईअं हे घटिबो थो वञे बीहण जी जेका लेवल आहे। उन खां पोइ असां ही जेके लाज़मी बीहण वारियूं आहिनि उहो माना असां पूरो करे आया हुआसीं। जेको ही ग्रुप आहे, कहिड़ो, हिकिड़ो सेकंड, ही ग्रुप न हुन में ठीकु आहे, माना पहिरीं वारो ग्रुप जेको आहे न बीहो ऐं न बीहो वारो, इहे जेके एक्सट्रीम असां मुकमिल करे आया हुआसीं। हुन खां पोइ हाणे असां ॾिसंदासीं जेको इहे उहे निशानियूं जिन ते वक़्फ़ो करणु बहितर आहे, लाज़मी न आहे, बहितर आहे। उन में कहिड़ियूं निशानियूं अची वञनि थियूं? पहिरीं आयत जी निशानी आहे जंहिंखे वक़्फ़ ताम चइबो आहे।
इहा आयत जी निशानी चइबो आहे त माना जीअं जुमिलो मुकमिल थियो उते बीहणु खपे, ठीकु आहे। पर बीहणु लाज़मी न आहे, जेके न बि बीहजे त बि ठीकु आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ किताबनि में लिखियलु आहे त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर खे जीअं पढ़ंदा हुआ, हर हिकु आयत ते बीही करे आराम सां माना पोइ ॿी आयत ते वेंदा हुआ, ऐं हर आयत ते बीहंदा हुआ। सुभान अल्लाह। हीअ आयत जी निशानी आहे वक़फ़े तामा जुमिलो मुकमिल थियो उते बीहणु खपे। इहो असां गुज़िरियल क्लास में सम्झी आयासीं, आयत खे असां कवर करे चुका आहियूं। अॼु ही ॿ निशानी कवर थींदियूं, जंहिंमें थींदो किफ़ या कॾहिं कॾहिं किल, हिनखे चइबो आहे, के माण्हू हिनखे पढ़ंदा आहिनि किला, पर अलिफ हिते न आहे, हीअ ये आहे, हीअ फारसी ये चवंदो आहे, फारसी वारा ईअं ये लिखंदा आहिनि त इहो किली आहे, काफ़ खे ज़ेर आहे, केली चइबो हिनखे, या शॉर्ट फॉर्म चइबो किल, किल काफ़ इन सां ज़ुबान सां जेको आख़िर में थींदो आहे, ठीकु आहे न, किल। उन खां पोइ ही तो आहे, हिनखे चइबो आहे वक़्फ़ मुतलिक़। हाणे हिननि ॿिन्ही में कीअं आहे त हिते बीहणु ज़्यादा बहितर आहे, ऐं हिन में वरी छा आहे त बीहणु बहितर आहे। हालांकि ही आयत कोन थोरो घटि आहे, आयत ते बीहबो आहे त माना जुमिलो मुकमिल थियो, ऐं जेकॾहिं ही आहे तो इते माना अञा जुमिलो मुकमिल न थियो आहे, पर तव्हां बीही सघो था, ठीकु आहे। पहिरीं अचूं किफ़ ते। ही किफ़ जी निशानी उते लॻाइबी आहे जिते ख़दशो हूंदो आहे त माण्हू हिक ई रवानी में पढ़ी वेंदो ऐं लफ़्ज़नि खे गॾाए वेंदो, जेकॾहिं जिन खे गॾाइणु न खपे, बहितर आहे त गॾाइणु न खपे, उते इहा शरीबी आहे किफ़। हाणे किफ़ जे लाइ इहो आहे त सऊदी अरबिया मां त ॿिए मुल्क में कोन जेको कयो आहे, पर सऊदी अरब में हींअर ॾिठोसीं, वञो रस्ते ते वञो न तव्हां त स्टॉप जी जेका निशानी हूंदी आहे उते किफ़ लॻो पियो हूंदो आहे। किफ़ माना ऑर्डर आहे, इहो स्टॉप जेके चइबो आहे न स्टॉप, इहो आहे किफ़। कंहिंखे बि तव्हां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चओ न किफ़ माना बी, या हलंदो हुजे को किफ़ माना स्टॉप कर बी। अमर आहे, अमर माना हुकुम आहे इहो। त ही आहे सूरह बक़रा। ही जेके आहिनि आख़िरी ॿ आयतूं हुननि जूं न, टोटल 286 आयतूं आहिनि सूरह बक़रा में। त ही ॾिसो तव्हां, ही 285 ऐं 286, ही जेका आयतूं आहिनि इहे त ख़ज़ानूं आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थियूं आहिनि, ख़ासि यानी मेराज मुबारक ते उन्हनि खे मिलियूं हुयूं। वॾो ख़ज़ानो आहे इहो, वॾो फ़ाइदो आहे हिन में, रोज़ु राति जो पढ़णु खपनि इहे 2 आयतूं, ठीकु। हाणे इन में तव्हां ॾिसो त हिते तव्हां ॾिसो 2 दफ़ा ही किफ़ आयो आहे। इन जो तरीक़ो छा आहे त मलाइकती वकुतबिही, हाणे जेकॾहिं माण्हू अॻिते पढ़ंदो त पढ़ंदो वरुसलिही ला नुफ़रिक़ु बैन, इहो पढ़णु सही न आहे, इन करे हिननि हिते किफ़ जी निशानी रखी आहे, माना हिते बीहो। जॾहिं बीहबो त पोइ कानून कहिड़ो थींदो आहे, हिन हा जेका हीअ इनखे हीअ उभी ज़ेर आहे न, इहा उभी ज़ेर ॿाहिरि कतूं हूंदी आहे, पर हिते जॾहिं बीहबो त उभी ज़ेर जो कानून छा आहे, हीअ हा थी वेंदी, छड़ी सुकून अची वेंदो हिन ते, उभी ज़ेर ख़तमु थी वेंदी। पोइ हीअं पढ़बो वकुतुबिही वरुसुलिह, वकुतुबिही वरुसुलिह, वक़फ़ो करे पॻिते हलिबो, ला नुफ़रिक़ु बैन अहदिम मिर रुसुलिह, रुसुलिही न पढ़बो, मिर रुसुलिह, ठीकु थियो। इहो थियो किफ़। हुन खां पोइ अॻिते था हलूं, हीअ त्वा। हाणे त्वा खे कॾहिं कॾहिं किन जायुनि ते किल जेको ॿुधायो न मथे लिखियल हो, किली या किल, उहा निशानी ऐं हीअ तक़रीबन साॻी हूंदी आहे। को किल लिखंदो आहे, को त्वा लिखंदो आहे। हाणे हीअ ॾिसो तमामु सवलो मिसाल आहे हिन जो, इना आतना कल कौसर, हीअ आयत जे मथां त्वा ॾिनल आहे, वनहर आयत जे मथां त्वा ॾिनल आहिनि, इहा त्वा आहे, माना हिते वक़फ़ो करे सघिजे थो पियो। हूअं बि आयत आहे न हिते, पर आयत जे मथां त्वा आहे, माना ॼण हिते गॾे बि पढ़ी सघिजे थो। छो त्वा जो मतिलबु छा थींदो आहे, त्वा विच ते आहे, लाज़मी न आहे बीहणो, ऐं आयत बि लाज़मी बीहणो न आहे। जेकॾहिं को माण्हू गॾु पढ़णु चाहे, इन्ना अअतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानियक हुवल अब्तर, गॾे पढ़ंदो त कौसर पढ़ंदो, जेको हिते आख़िरी अखर आहे, न तव्हां पढ़ंदो इन्ना अअतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर, ठीकु थियो। ॿियो मिसाल हिन त्वा जो किथे आहे, ॾिसो ही आयतुनि जे विच में आई आहे,
ही बि आयतनि जे विच में आहे, हीअ आयतनि जे विच में आहे। माना जेकॾहिं छा थींदो त हिते असां बीह सघूं था पिया, साही जेकॾहिं असां घणी थी वई आहे त असां साही रोके सघूं था, आयत वांगुरु हिते स्टॉप करे सघूं था। कीअं? फ़क़्तुलू अनफुसकुम ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इंद बारिकुम, वरी हिते बीह सघिजे थो फ़ताब अलैकुम, हिते बि साही पटे सघिजे थी इन्नहु तवाबुर रहीम। मक़सदु चवण जो इहो आहे त दुआ जेकॾहिं आयत जे मथां बि ईंदी आहे, कॾहिं कॾहिं आयतुनि जे विच में बि ईंदी आहे, पर मक़सदु ॿिन्ही जो साॻियो आहे। उन खां पोइ जीम ते हलूं था पिया। जीम में बि तव्हां ॾिसो त ही जीम जी निशानी आयत जे मथां बि आहे, आयत जे विच में बि अचे थी पई, पर ॻाल्हि साॻी आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे बीहो, तव्हांजी मर्ज़ी आहे न बीहो, इन जो 50% आहे। को गुनाह बुनाह कोन्हे कोई बि, बीहण में या न बीहण में कोई गुनाह कोन्हे, मर्ज़ी आहे। साई आहे त हलंदा हलो, साई न आहे त रुको। ठीकु। ऐं ही दुआ मां पढ़ंदो आहियां ख़ासि तौर ते, कंहिं मूंखे हिकिड़ो माना मेंशन करायो त यार तव्हां जेका हीअ दुआ सॼी आहे, हीअ जेका हितां हले थी पई, उन खां पोइ यानी किथां थी हले पई, आमन रसूल न हिन खां ला युकल्लिफ फलाह खां, ठीकु आहे। ऐं तव्हां जेका यको मुकमिल सॼी हिकिड़ी दुआ आहे, तव्हां विच में चओ था रबना वला तुहमिलना मा ला ताक़त लना बि, मां चवंदा रबना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन्नार, रबना वला तुहमिलना मा ला ताक़त लना बि। त कंहिं चयो त तव्हां त हाणे ॾिसो, कोई जेको बि चवे थो पियो त कानून छा आहे। ॾिसो त असां इहो ॾिसूं न त असां कानून ते हलूं था या कानून जी भञकड़ी था कयूं, इहो चई करे। तव्हां ॾिसो ही जीम आहे, जीम ते वक़फ़ो करे सघिजे थो न, ऐं हेॾो बि जीम आहे, वक़फ़ो करे सघिजे थो न। माना जॾहिं ॿिन्ही जे विच में आई त माना हीअ त अलॻि पढ़ी सघूं था न, हिन में को हर्ज कोन्हे को। ठीकु थियो। इहा दुआ ॾाढी सुठी आहे, रबना वला तुहमिलना मा ला ताक़त लना बि, ॾाढी सुठी दुआ माशाल्लाह। असांखे असांजे ताक़त मथे जेको न ॾे या मौला, असां जेको बर्दाश्त नथा करे सघूं ओतिरो ताक़त मथे असां ते आज़माइश न विझ। उन खां पोइ अचूं था, इहो टे माना जेको हुयो बीहण बहितर आहे, उहे असां निशानियूं मुकमिल कयूंसीं। हाणे ॿिए पार्ट ऐं जीम जी बि मुकमिल कईसीं। हाणे हे टियों पार्ट, उहे निशानियूं जिन ते न बीहण बहितर आहे, उनमें कहिड़ियूं आहिनि? ॿ निशानियूं हीअ आहिनि। हिनखे चइबो आहे वक़्फ़ मुजविज़, और ज़े ॾिसो था, इहे ज़े मुजविज़, हिनखे चवंदा आहिनि क़ील अलैहि वक़्फ़। ठीकु आहे। उन खां पोइ हीअ आहे वक़्फ़ जी साइन आहे, ऐं हीअ आहे सीन या सक्तो। हिननि ॿिन्ही में छा थींदो आहे? आवाज़ रुकिजी वेंदो आहे, ख़ामोशी थी वेंदी आहे, ऐं मुख़्तसिर वक़फ़ो थींदो आहे, पर साई नाहे पटिबी। हिकिड़ी साई में पढ़णो आहे, वक़फ़ो करिणो आहे हल्को, पर साई हिकिड़ी में पढ़णो आहे। उन खां पोइ स्वाद या किथे सला, स्वाद बि हूंदो आहे, ॿियो वरी सलाह बि लिखियलु हूंदो आहे। सलाह न, सॉरी, सिली, सिली या सिल, ही हिन जा नाला ही आहिनि उते। हाणे बहितर आहे हिन ते वक़फ़ो न कजे, हीअ जेको ही निशानी आहे न, हिन ते बहितर आहे त वक़फ़ो न कजे, हिन ते बि। ठीकु आहे। अच्छा, हाणे ऐं हिननि ते मुख़्तसिर वक़फ़ो करिणो आहे, ऐं हिन ते वक़फ़ो न कजे त बहितर आहे। बीह बि सघिजे थो, छो जो ही लाज़मी वारियूं शयूं न आहिनि जेके असां अॼु पढ़ूं था पिया। लाज़मी वारियूं ॿ आहिनि, मीम ऐं ला। हाणे हिन ॿिनि निशाननि खे ॾिसो, इन में छा आहे? न बीहो त बहितर आहे, पर बीहण में हर्ज कोन्हे, कोई को गुनाह कोन्हे। उन खां पोइ हीअ साईं जॾहिं ईंदी त मुख़्तसिर वक़फ़ो थींदो, साई न पटिबी। ठीकु, आवाज़ रुकिजी वेंदो, पर साई न पटिबी। वरी हीअ निशानी ईंदी त अञा घटि वक़फ़ो थींदो, पर साई बि न पटिबी। पोइ बि वरी स्वाद ईंदो त जेकॾहिं साई आहे त बहितर आहे त न बीहजे, साई रुकिजी वई त भले बीह रहो। ऐं हीउ जेको आहे सिल, सिल जेको आहे उन में न बीहणु तमामु बहितर आहे। इन में छा थींदो आहे त जेकॾहिं तव्हांजी साही नाहे ऐं तव्हां बीहजी वियो त बहितर इहा त वरी पुठियां गॾे करे मिलाए पढ़णो पवंदो, छो जो हिते न बीहणु बहितर आहे न, पर छो जो असांजी साई मुंझी वई, बीह रहियासीं, त कानून ते अमल कबो न, त थोरो पोइ तां पढ़ी उन कानून खे पूरो कबो, त जीअं न बीहजे त बहितर आहे। ॿ लफ़्ज़ गॾिजी मिसाल ॾिसंदासीं असां इंशा अल्लाह ताला। पहिरियों ज़े जो मिसाल था खणो, हिन जो अरबी में चइजे ज़ा, ज़ा, ज़े सिंधी में चइबो ज़ा, अखर आहे इहो। हाणे ॾिसो हिते आयो आहे न, कल फिल अर्द अम नजअलुल मुत्तक़ीन,
कल फुज्जार। ठीकु आहे, हाणे ॾिसो ही आयत जे विच में आहे ज़े। सूरत कहिड़ी आहे? सूरह स्वाद 38 नंबर आहे, उन जी आयत आहे, उन नंबर लिखियो पियो अथव 28। भले क़ुर पाक में ॾिसो। ऐं ॿियो काफ़, उन लाइ वरी ही ॿ मिसाल आहिनि। ही काफ़ आयतुनि जे विच में आहे, हिते बि काफ़ आयतुनि जे विच में आहे। वलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब फ़अयनमा तुवल्लो फ़थम्म वजहुल्लाह। ऐं हिते छा आहे? ऐं यख़्लुक़ मिस्लहुम बला वहुवल ख़ल्लाकुल अलीम। हिननि जो कानून छा आहे? हिननि जो कानून इहो आहे त न बीहजे त बहितर आहे, ऐं पढ़णु बहितर आहे। छो जो तव्हां जॾहिं माना सम्झंदव न क़ुर पाक जी, तव्हां ॾिसंदव त यार ही ॿ शयूं त पाण में मिलनि थियूं पयूं। इन करे काफ़ छो ॾिनो आहे हिन ते? त थी सघे थो माण्हू को पढ़ंदो हुजे, हिते चए वलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब, वरी बीह करे पोइ चवे फ़अयनमा तुवल्लो फ़थम्म वजहुल्लाह। इहो मुनासिब न आहे। छो जो ही ॿ शयूं पाण में, ही टुकड़ो ऐं ही टुकड़ो पाण में गॾियल आहिनि। कंहिंजे लाइ आहे मशरिक़ ऐं मग़रिब? अलाह जे लाइ आहे। पोइ तव्हां जॾहिं बि मुंहुं कयो, जेको आहे का ॻाल्हि कोन्हे का, सभु शयूं अलाह जे लाइ आहिनि। ऐं हिते ऐं यख़्लुक़ मिस्लम, उन जे लाइ को ख़लकियल न आहे उन जहिड़ो, पर माना या कीअं भला वहुवल ख़ल्लाकुल अलीम, हिननि खे गॾाए वञिणो आहे। भला वहुवल ख़ल्लाकुल अलीम, माना इहे शयूं माना में पाण में गॾियल आहिनि। इन करे बहितर आहे त इन्हनि खे हिते वक़फ़ो न कजे, गॾाए पढ़िजे। इहो थियो ज़ा क़ाफ़। ठीकु, त अहिड़े नमूने सां हलूं था अॻिते। हाणे ही असां पूरो कयोसीं। हाणे ही ॿ ॾिसो था पिया त हिननि खे ॻाढ़े में ब्रैकेट ॾिनल आहे। हिननि जो मतिलबु छा आहे? वक़फ़ा जे ॾिसो त हिते मुख़्तसिर वक़फ़ो करिणो आहे, पर कंडीशन छा आहे? साई न आहे पटणी, माना हिकिड़ी साई में पढ़णो आहे। पर इन्हनि में हिकमत इहा आहे त इन्हनि खे थोरो लफ़्ज़नि खे अलॻि अलॻि करे पढ़णो आहे। साई न आहे पटणी। उन खां पोइ सीन आहे, इन में वरी अञा थोरो मुख़्तसिर वक़फ़ो आहे, लफ़्ज़नि खे थोरो हल्की गैप ॾियणी आहे ॿिनि खे पढ़ण खां पहिरीं। साई न आहे, साई हिकिड़ी में ई पढ़णो आहे। उन खां पोइ ही ॿ थींदा। पहिरीं ही ॿ था ॾिसूं, हींअर जेको आहे उहो था ॾिसूं। ठीकु आहे, हाणे ॾिसो ही आहे वक़फ़ो। कहिड़ी निशानी आहे हिन में? ही जेको सूर बकर आहे न, साॻी हुई जेको आख़िरी आयत हुई 286 ते सूर बकर पूरी थिए थी पई न, साॻी। इन में असां वटि ही ॾिसो लिखियलु हूंदो अथव, तव्हां भले क़ुर शरीफ़ कढी ॾिसजो। ठीकु आहे, हीअ वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। ही टे वक़फ़ जूं निशानियूं आहिनि। ठीकु, माना चाहे त असां ईअं नथा करे सघूं वफ़ अन्ना साई पटिजी वई, वग़फ़िर लना वरी साई पटिजी वई, वरहमना न, ईअं न। पढ़णो हिकिड़ी साई में आहे, पर हिते बीहणो आहे थोरो। कीअं? वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। वक़फ़ो ॾियणो आहे हिननि में, साई हिकिड़ी में। ठीकु थियो। उन खां पोइ हीअ अचे थो सख़्तो। सख़्ता, इहो सख़्ता क़ुर पाक में जेका निशानी आई आहे, ॾिसो लिखियो पियो अथव हिते आयतुनि जे विच में आहे, कुल 4 दफ़ा आई आहे। ऐं हिकिड़ी सूरत में कोन, चइनि सूरतुनि में आयल आई आहे। 4 सूरतुनि में आहे ऐं 4 दफ़ा आई आहे। हिकु सूरत में हिकिड़ो भेरो। कहिड़ियूं सूरतूं आहिनि उहो ॾिसूं था। अचो, पहिरीं 18 नंबर सूरत कहिड़ी आहे? अल कहफ आहे, उन में हिते आयो आहे। तव्हां ॾिसो हिते थींदो वलम यजअल्लहु इवजन क़य्यिमन लियुनज़िर। हल्को वक़फ़ो ॾिनोसीं, साई साॻी हलंदी। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ला अला अब्दिल किताब वलम यजअलहु इवजन क़य्यिमन लियुनज़िर, माना हल्को वक़फ़ो ॾिनोसीं, तमामु थोरो। ठीकु, आवाज़ बंदि थी वियो, साई न टुटी। उन खां पोइ वरी ॿियो हिते ईंदो मम बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअद रहमान, हल्को वक़फ़ो ईंदो। ही कहिड़े सूरत में आहे? सूरह यासीन में, 36 नंबर सूरत। उन खां पोइ वरी ॿ ॿियूं कहिड़ियूं आहिनि? अल क़ियामा
75 नंबर सूरत, उनमें कीअं आयो आहे, वक़ील मन राक़िम व ज़न्न अन्नहुल फ़िराक़, हल्को वक़्फ़ो ईंदो, साई हिकिड़ी रहंदी। चौथे नंबर कहिड़ो आहे, मुतफ़िफ़ीन, 83 नंबर सूरत। सूरतुनि खे नंबरनि सां यादि कजे जेतिरो जेतिरो थी सघे। सूरा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काउं नंबर आहे, सूरा यासीन काउं नंबर आहे, सूरा मुज़म्मिल काउं नंबर आहे। ठीकु आहे न, असां पढ़ंदा आहियूं न, इहा सूरा रहमान आहे, सूरा वाक़िआ आहे, इन्हनि जा नंबर ख़बर हुजणु खपनि। मुतफ़िफ़ीन ॾाढी मुआशरे जे इस्लाह जे लाइ मुतफ़िफ़ीन बहितरीन सूरत आहे। अच्छा, इहो इन में कीअं आयो आहे हिते, कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून, हिते हल्को सख़्तो थींदो, साही हिकिड़ी हूंदी। ठीकु थियो, इन जो माना नुक़्तो छा सम्झोसीं असां, साही हिकिड़ी थींदी, इहा इंपॉर्टेंट शइ आहे, साही न टुटंदी। ठीकु, हाणे उन खां पोइ हीअ जेका स्वाद आहे, ठीकु, इन जी निशानी जेका आहे उहा ॾिसो ही कीअं आई आहे, अलकफ में 18 नंबर सूरत में ॿिनि लफ़्ज़नि जे विच में आई आहे। त पोइ इन में स्वाद में बि छा थींदो आहे, त जेकॾहिं तव्हांजी साही मुंझी वञे त भले बीहो, न त बहितर आहे त गॾे पढ़ो। माशतुम ख़ल्क़ समावाति वल अर्दि वला ख़ल्क़ अनफुसिहिम, साही मुंहिंजी टुटी वई, परवाह न आहे। वमा कुंत मुत्तखिज़ल मुदिलिन अदुदा, पढ़ी सघिजे थो पियो, छो जो साही टुटी वई त बीह सघिजे थो न, गुनाह न आहे, त मां वमा खां पढ़ी सघां थो पियो। पर जेकॾहिं मां वरी ॿीहर पढ़ां, वला ख़ल्क़ अनफुसिहिम वमा कुंत मुत्तखिज़, इहो बि पढ़ी सघिजे थो पियो। पर साई मुंझी वई त मां अॻितां पढ़ंदुमि तॾहिं बि ग़लति न आहे। ठीकु थियो, अहिड़े नमूने सां वरी सूर अस्वाफ़ात जेका 37 नंबर सूरत आहे, 37, उन में ॾिसो स्वाद जेको आहे आयत जे मथां आयो आहे, ऐं हीअ आयत जे मथां आयो आहे, हीअ आयत जे विच में आहे। त तव्हांजी मर्ज़ी आहे, आयत ते अमल कजे या स्वाद आहे जेको आहे उते बि जेकॾहिं साई टुटी थी वञे त हूअं ई बीह सघिजे थो पियो। पर हिन जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं तव्हां गॾे बि पढ़ंदव तॾहिं बि ठीकु आहे, सही आहे न। अच्छा, हाणे चऊं था हीउ थोरो अहम आहे, सिली सिल, इहो छा आहे, ॾिसो किथे आई आहे निशानी, हिकिड़ो मिनट, ओ ही आई आहे आयत जे मथां, सॉरी, आयत जे मथां आई आहे न। हाणे इन में बहितर इहो आहे त गॾे पढ़े माण्हू, कॾहिं कॾहिं आयत जे विच में बि ईंदी आहे इहा, त बहितर इहो हूंदो आहे त गॾे पढ़े, ऐं जेकॾहिं उन ते वक़फ़ो थो थिए, साई टुटे थी पई, त बहितर आहे पुठियां करे पढ़िजे। हिन में त कोन थींदो, फ़र्क़ु कोन पवंदो, छो जो आयत आहे त इन करे तव्हांखे ज़रूरी न आहे त तव्हां जेकॾहिं त वक़फ़ो कयो त हरूभरू पुठियां पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, छो जो आयत जी निशानी त आहे न हिते। पर जेकॾहिं आयत जी निशानी न हुजे, छड़ो सिल हुजे हीअ, ऐं मां हिते पढ़ां थो पियो व तरकना अलैहि फिल आखिरीन, साई मुंझी वई त, ऐं जेकॾहिं आयत न आहे हिते, छड़ो सिल लिखियल आहे, त मां पोइ छा कंदुसि, पोइ वरी ॿीहर पढ़ंदुसि, फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम, इब्राहीम। ठीकु थियो, हाणे किन किन जाइ ते तव्हां ॾिसंदो त आयत जे मथां या आयतुनि जे विच में ॿ निशानियूं हूंदियूं, हिकिड़ी न हूंदी, ॿ। पोइ ॿ निशानियूं कॾहिं हूंदियूं आहिनि हिक ॿिए जे मथां, कॾहिं हूंदियूं आहिनि हिक ॿिए सां गॾु ॿ लिखियल हूंदियूं आहिनि। मिसाल ॾिसूं, जिते ॿ निशानियूं अचनि हिक ॿिए मथां, उनजो क़ाइदो छा आहे, जेका सभ खां मथे हूंदी उनखे अवलियत हूंदी, ऐं जेकॾहिं ॿ निशानियूं हिक ई लाइन में हुजनि त उनजो कानून छा आहे त जेका आख़िर में हूंदी, आख़िर में हूंदी उनखे अवलियत हूंदी। ठीकु आहे। अच्छा, मिसाल ॾिसूं, हाणे कॉफ ऐं सिल ॿ गॾु लिखी पियूं आहिनि सूर काफ़ में, आहिनि ॾिसो आयत जे विच में, त हाणे हिननि ॿिन्ही मूं अहमियत कंहिंखे आहे, सिल खे आहे। सिल जो मतिलबु इहो हूंदो त तव्हां जेकॾहिं पढ़ो था पिया अल्लाह आतमा, हिते तव्हां साई रुकिजी वई त इहो मुनासिबु न आहे त हिते बीहजे। सिर जो कानून इहो आहे त ॿिनि लफ़्ज़नि खे गॾाए पढ़ो। पोइ छा करिणो पवंदो, तव्हांखे वरी उतां पुठियां पढ़णो पवंदो, अतअमहू इन अंतुम, अतअमहू इन अंतुम, त जीअं ही गॾिजी वञनि।
सही। उन खां पोइ वरी सूरह कहफ में हलो, ॿी जाइ ते अचे थो पियो क़ौफ़ ऐं सिल साॻी निशानी हीअ, पर ईअं लिखियल न आहे जीअं हे आहे। हीअ ॾिसो कीअं लिखियल आहे, क़ौफ़ ऐं सिल। पहिरियों हीअ ॿी हिक ॿिए जे मथां न आहिनि आहे न, ठीकु आहे न, हिक ॿिए जे मथां न आहिनि। त हाणे हिन में छा थींदो, हिन में बि वरी कंहिंजी जेका अहमियत आहे उन सिलजी हिनजी, छो जो हीअ जेका आख़िर में आहे न, हीअ पहिरियों आहे, हीअ ॿी आहे, हिन जी वधीक अहमियत आहे। त बहितर ईअं थींदो त जेकॾहिं तव्हांजी साई रुकिजे थी त बीह सघो था। आयत जी गुनाह कोन्हे, को माना ग़लति कोन थींदी, पर जेकॾहिं क़ुर शरीफ़ खे बहितर करे पढ़णो आहे त पोइ छा थींदो, हीअ निशानी चए थी पई त हिननि खे गॾाए पढ़ो। त पोइ छा थींदो, तव्हां हिते जेकॾहिं साई टुटी त हितां वरी पढ़बो, वज़दनाहुम हुदम व हुदम व हुदम व। ठीकु थियो, अहिड़े नमूने सां उन खां पढ़ूं था पिया। ही ॿ निशानियूं आयूं आहिनि गॾु, खोड़ जाइनि ते मुख़्तलिफ़ आयूं आहिनि, कुझु असां मिसाल खणी आया आहियूं। हाणे ही ॿ निशानियूं आयूं आहिनि, हिन में ॾिसो आहे हिते ज़ा हेठूं आहे, हिन में कानून छा थींदो, कंहिंजी अहमियत आहे, वरी ओ जेका हीअ मथां आहे हिनजी, हीअ शुरा त न आहे, हीअ आहे त सूरत न अशूरा, अशूरा थींदो ही, सॉरी इहो ग़लति लिखणु न खपे हिनखे, ही अशूरा, अशूरा थींदो। ऐं हिते मथे आयो हुयो, आख़िर किथे लिखियो हुयोसीं असां, आख़िर बि आयो न, उहो ठाहे छॾियो भला ॿियो छा। ही आयो आख़िर, हिनखे बि आख़िर करे छॾियूं, ठीकु थियो आख़िर। हाणे सही थियो, हिनखे बि सेव करे था छॾियूं, छो जो सूरत जो नालो ग़लति न लिखियलु आहे त खणी हिनखे पोइ सही कजे, पर बहितर आहे त इहो माण्हू ईअं ठाहे छॾे अॻु में। हाणे ठीकु आहे, असां हाणे हिन पोर्शन ते कयूं, हिनखे था सिखूं, ॾिसो हीअ निशानियूं आहिनि न, इहे था सिखूं। ठीकु आहे, हलूं था पिया, किथे आयासीं, हाणे असां चयोसीं जिते ॿ निशान गॾु आहिनि, हलियासीं हिते, ही थियो, ही थियो, ही थियो, ही थियो, ही थियो, हिते वियासीं न अशूरा, अशूरा आहे न इहो नालो, हिनजो छा आहे, हिकिड़ो मिंट, ग़लति त न आहे इहो, 62 नंबर आहे न, 62 नंबर सूरत जो नालो कहिड़ो सही आहे, इहो लिखियो आहे असां 62, न 62 त न आहे, अशूरा न, इहो ग़लति आहे, अशूरा साईं कंहिंखे ॼाण आहे अशूरा नंबर कहिड़ो आहे? ही मुंहिंजे ख़्याल में 62 त आहे, 62 थींदी अलजुमा, 26 अशूरा 26 आहे न साईं, 26 ही 26 जो ई आहे न, ही 26 अशूरा है ना, अशूरा 26 हाँ अशूरा, ये अशूरा हो आहे साईं, हिकिड़ो सेकंड, हाँ अशूरा या न आहे हिन में, इनमें अलिफ ॾेई आईंदियुसि, अलिफ ॾेई आईंदियुसि, हमज़ा हमज़ा हमज़ा, हमज़ा, हाणे थियो न सही, अशूरा सही आहे 26 आई आहे, हाँ 26, पर इहो हिकिड़ो मिंट साईं ॾिसजे त इहो 26 में ई आहे न, औलिया हिन में ॾिसूं था पिया, हिते हिकिड़ो मिंट थोरो कंफर्म कयूं, ईअं त इहो जेको आहे 62 जो हुजे, औलिया हिते ॾिसूं था पिया, हिनखे लिखूं था पिया, औलिया घणनि सूरनि में ईंदो, तमामु घणनि सूरनि में ईंदो, तमामु घणनि सूरनि में ईंदो, पर जेको असां खणी आया आहियूं उहो जेको आहे न, इहा असां घणनि में ईंदो यकीनन, पर जेका असां आयत खणी आया आहियूं, काऊं नंबर आहे हीअ, हिन में आयत नंबर लिखी कोन्हे, औलिया अल्लाह हफ़ीज़ुन अलैहिम, औलिया अल्लाह हफ़ीज़ुन अलैहिम, औलिया अल्लाह हफ़ीज़ुन अलैहिम, हिन में आयत हुजणु खपे नंबर, हफ़ीज़ुन अलैहिम, कुल 1 4, औलिया अल्लाह न साईं, हिन में इहो न आहे न, पोइ 62 जी आई आहे का मुंहिंजे ख़्याल में,
62 त पोइ साईं जो हली वेंदी पंहिंजो सूरज हा, गाए साईं। हिनखे साईं हिकिड़ो मिंट इहो था कयूं त सूरज जुमा थी वेंदी, सूरज जुमा 62 सूरज जुमा आहे। हा सूरज, पर हिन में ओलिया में आहे कोन न, हीउ ॿियो हिकिड़ो मिंट हिकिड़ो कमु था कयूं हिनखे हिते, त हीउ असांजो लफ़्ज़ आहे कहिड़ो असां खणी आया आहियूं, अलहिम वमा अंत, ओलिया अल्लाहु हफ़ीज़ुन अलहिम, ओलिया अल्लाहु, ओलिया अल्लाहु, ओलिया अल्लाह की नथो अचे, हफ़ीज़ुन, ओलिया अल्लाहु हफ़ीज़ुन अलहिम, इहो थो हिते थो या पोइ हीअ अथव साईं, हीअ अची वियो, हीअ हा अची वियो या साईं, हा या अशूरा 6 नंबर, हा अशूरा सही आहे, अशूरा हीअं लिखियल आहे न साईं, अशूरा शूरा न अशूरा आहे हीअ, आहे, अच्छा शूरा न आहे, शूरा आहे साईं। शूरा आहे, माना इहो आहे शूरा काउं नंबर आहे, 42 नंबर आहे साईं, 42 नंबर आहे। शूरा 42 नंबर आहे, माशाल्लाह साईं, ज़बरदस्त। हा अशूरा इहो आहे न, अशूरा 42, हा अशूरा न आहे हीअ साईं, अशूरा, ऐन कढोसि बसि, ऐन कढोसि राज आहे, हा बसि ठीकु राज आहे। आहे, ठीकु आहे, हा सही ऐं आहे। हिन जी आयत घणे क़दुरु आहे, 60 ऐं हीअ 6 नंबर ई, हा एकदमि अचो 6 नंबर आहे, ठीकु थियो, हाणे कंफर्म थियो न साईं, इहो ग़लति न हुजे न पोइ रेफरेंस, आहे त अच्छा सही आहे यार। ठीकु थियो न साईं हाणे, न सॉरी साईं, न आयत असां लिखूं ई कोन था, सूरत था लिखूं हिते असां, हा, सूरत जेका आहे आयत में छह आहे। हा आयत भले 6 हुनजी हुजे, सूरत 42 आहे, आयत 6 नंबर आहे। हा त असां हिन में जेके असांजो तरीक़ेकार इहो आहे, असां हिन में लिखूं था पिया सूरत, हा माना ही सूरत 42 काउं नंबर साईं सूरत थी आहे 42 न, 42 डॉट छह करे छॾियो साईं, 42 कोलोन छह करे छॾियो। छो हिन में आयत नंबर लिखियल कोन्हे, हा इन करे असां हिनखे, कोलोन 42 कोलोन छह, हा ठीकु छह थियो बसि। हा साईं, बहितर थी वियो हाणे, न हा छो जो रेफरेंस साईं ग़लति न हूंदो न, पोइ वरी मज़ो न आहे हिन में, सॉरी अबाउट दैट, करेक्शन लाज़मी हिनखे करणु, ठीकु थियो, हाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, टाइम असांजो अड़ी टाइम त थी वियो आहे यार, सॉरी बसि ख़तमु था कयूं हुनखे, इन करे थोरो देरि थी वई, न त ख़तमु थी वञे हा, ठीकु आहे इहो थियो। ऐं हिन में बि जेको आहे साॻे नमूने सां जेको आहे अलमुल्क अलिल जी आयतूं आहिनि, उन खां पोइ हीअ जेको आहे निशानी वरी हिन में विच में आयो आहे, इहो बि ॾिसो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको असां सिल जी ॻाल्हि कईसीं न, हिते सिल जी अहमियत आहे न, जेका मथां लिखी पई आहे, पर जेकॾहिं हलालनि तयबनि ते या तयबा ते साई टुटे थी पई त बहितर आहे माण्हू वरी अॻियां करे हितां शुरू करे वरी पढ़े, गॾे करे पढ़े, न त बि कम अज़ कम हितां त पढ़े, हलालनि तयबऊं वाह ईअं गॾे पढ़े, साई पटिजी वई त गॾे पढ़े पुठियां अची करे। उन खां पोइ हीअ फिल ऐं जीम आहे, इन जी बि निशानी वञि कॾहिं आयत जे मथां कॾहिं आयत जे अंदरि। उन खां पोइ हीअ ॾिसो किफ़ तो जेको आहे इहा आयत जे अंदरि आहे, हीअ हिते बि बीहणु माना गुनाह न आहे, बल्कि बीहजे त हली बि सघिजे थो, बीह बि सघिजे थो, तो बि ईअं ई आहे निशानी वांगुरु। तो जी जेको आहे न, हीअ मथां हिन में तो आहे न, हिन जी साॻी जीअं असां तो सिखी आयासीं, त हिते माना बीहजे, साई टुटे थी त बीहजे त बहितर का ॻाल्हि कान्हे। उन खां पोइ स्वाद ऐं ला, ठीकु आहे, इन में बि साॻे नमूने सां थी वियो, ला जी निशानी जी अहमियत थींदी हिते वधीक, ला गॾाए पाण। हाणे कुझु ॿिया वक़फ़े जा कानून आहिनि, हिकिड़ा थींदा आहिनि वक़फ़े गुफ़रान, ॿियो थींदो आहे वक़फ़े मंज़ल, हिकिड़ो थींदो आहे वक़फ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहे बि तव्हां क़ुर पाक में ॾिसंदव, वक़फ़े गुफ़रान लिखियलु पवंदो आहे साइड में, हिते अंदरि न हूंदो आहे, त जीअं क़ुर में शामिलु न थी वञे, हीअ साइडनि में लिखंदा आहिनि। पोइ हीअ जेका निशानी आहे न, हीअ वक़फ़े गुफ़रान आहे। ऐं हीअ जेको यासीन में बि आहे वक़फ़े गुफ़रान, उहो ई ॾिसो त इहो लिखियलु आहे। हाणे इहो चवंदा आहिनि त हिते बि जेकॾहिं इन जे विच में दुआ घुरिजे न, त चवनि था अलाह सी क़बूल कंदो आहे। बहरहाल इहो किथे रेफरेंस में हुयो, वधीक अलाह थो बहितर ॼाणे। हिकिड़ी कॾहिं कॾहिं वक़फ़ गुफ़रान ऐं वक़फ़े मंज़िल गॾु आया आहिनि, जीअं त लिखियो पियो अथव हीअ निशानी आहे। हिते वरी वक़फ़ लाज़िम बि आहे यासीन शरीफ़ मां। उन खां पोइ वरी वक़फ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़फ़ फरमायो आहे,
ठीकु आहे, उहो हीअ आहे। उहो हिते ॾिसो, हिते लिखियो पियो आहे, हिन सूरत कहिड़ी में आहे, हीअ गाफ़िर, हिनखे अल मोमिनून बि चइबो आहे, 40 नंबर सूरत। ठीकु थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां पहिरियों कवर कयोसीं कहिड़ो, जेको लास्ट सेशन में बीहो न बीहो इहो लाज़मी जेको हुयो, इहा शइ कवर कईसीं। हिन दफ़े असां ही 3 कवर करे आयासीं, बीहो त बहितर, न बीहो त बहितर, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिकिड़ी ॿी निशानी आहे आइन, इनखे रुकू जी निशानी चइबो आहे। माना इहो त जिते ईंदो आहे उते ईंदो आहे, या किथे ईंदो आहे उहो हिते ईंदो आहे, त ॼण हिकिड़ी पूरी जेका ॻाल्हि या टॉपिक हले पियो न, उहो पूरो थियो। हाणे वरी ॿियो टॉपिक, उते रुकू हूंदो आहे। ॿियो हिकिड़ी आख़िरी शइ आहे हीअ, जेको आहे तमामु इम्पॉर्टेंट, क़ुर पाक खे 7 मंज़िलनि में विरायो अथऊं। थी सघे तव्हांखे ख़बर हुजे, 7 में छो, हफ़्ते जा 7 ॾींहं थींदा आहिनि न, त जेके अॻे सभु पढ़ंदा हुया क़ुर पाक, त रोज़ जे हिसाब सां उन्हनि खे उन्हनि वरी हज़रत हिकिड़ो हूंदो हुयो, हमज़तु ज़यात, हमज़तु ज़यात, ज़यात ज़ न ज़यात, उहो 155 हिजरी में हो। उन इहो कमु कयो पाण ते, जो हुनखे क़ुर पाक खे विराई, त जेको आहे 7 हिसनि में विराई, त रोज़ जो हिसो थिए। उन में कीअं कई, थियो छा, जो हिकिड़ी मंज़िल जेका हिन सम्झूं था पिया असां, त हिकिड़ी मंज़िल पहिरीं छा कई, ॾिसो मंज़िल 1 लिखियो पियो आहे हिते। मंज़िल 1 खे कीअं विरायईं, उहो ईअं चई त सूरह फातिहा खां सूरह निसा जेके 4 सूरतूं आहिनि न, इहा हिकिड़ी मंज़िल आहे। वॾियूं सूरतूं आहिनि न, इहा हिकिड़ी मंज़िल आहे। पोइ ही मंज़िल ॿी, इन में ही सूरतूं, मंज़िल 3 हीअ सूरतूं, 4, 5, 6, 7। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असां पंहिंजो हिते सेशन पूरो था कयूं। इन दुआ सां त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी आमीन मदद फरमाए, ऐं असांखे आमीन शौक़ु नसीब करे, शौक़ु नसीब करे। जेके शौक़ु नसीब थी वियो न क़ुर पाक आमीन खे सिखण जो, उहा कामयाबी आहे। पोइ अलाह पाक असांखे वरी उनखे सम्झण जी, उन ते हिदायत अमल करण जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं आमीन सिखण में ग़लती थिए थी पई, अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। आमीन रब्बिल आलमीन। आमीन Lord, please आमीन have your side. आमीन जज़ाकल्लाह आमीन साईं। Thank you. मां बंदि कयां वीडियो। अॼु को पोल आहे? पोल आहे साईं, पोल जी इजाज़त ॾियो त कयूं। हा पोल कयूं साईं, पोल ठीकु ज़रूरी। आहे, 2 मिंट में था कयूं हिकिड़ो सेकंड, मां त हिनखे थोरो स्टॉप करे वठांसि, हिनखे थोरो रिकॉर्डिंग स्टार्ट। रिकॉर्डिंग स्टॉप कयूं, स्टॉप शेयर।